अमेरिका जो सुनहरी दौर शुरू थी वियो। अमेरिका के अॻु खां वधीक ताक़तवर बणाईंदासीं। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो फेयर ब्रेकफास्ट तकरीब ख़िताब। सदर ट्रंप चयो त अमेरिका हमेशह हिकु क़ौम बणिजी रहंदो। इज़हार जी आज़ादीअ जी हर क़ीमत ते तहफ़ुज़ करणो पवंदो। असांखे दुनिया आॾो वधीक मज़बूतीअ सां बीहणो आहे। पाकिस्तान गज़ा जे अवाम जी बेदख़लीअ वारी अमेरिकी सदर ट्रंप जे बयान खे गैर मुनसफ़ाणो, तकलीफ़ ॾींदड़ ऐं ॻणती जोॻो करार ॾेई छॾियो। गज़ा में मुस्तक़िल जंगबंदी ऐं इसराइल जी जंगी ॾोहनि ते एहतसाब जो मुतालबो। परॾेही खाते जे तर्जुमान शफ़क़त अली ख़ान हफ़्तेवार मीडिया ब्रीफिंग ॾींदे चयो त पाकिस्तान फ़लस्तीन जी अवाम सां गॾु बीठल आहे। असां अहिड़ी फ़लस्तीन रियासत चाहियूं था जंहिं जो गादीअ वारो हंधु मुक़दस हुजे। सदर आसिफ अली ज़रदारी चीन जे दौरे दौरान वन चाइना पॉलिसी जी हिमायत कई। गज़ा ते कब्ज़े बाबति डोनाल्ड ट्रंप जे बयान ते सख़्त तनक़ीद खां पोइ अमेरिका जा पोयां पेर। व्हाइट हाउस जे तर्जुमान चयो आहे त सदर ट्रंप जो गज़ा में फ़ौज मोकिलण जो इरादो नाहे। ट्रंप गज़ा जे नए सिर तामीर लाइ पुरज़म आहे। अमेरिका गज़ा मां फ़लस्तीनियुनि जी आरज़ी मुंतक़िली चाहे थो। पाकिस्तान ऐं चीन अफ़गानिस्तान में दहशतगर्द ग्रुपनि ख़िलाफ़ असराइती कार्रवाईअ जो मुतालबो करे छॾियो। दिफ़ा ऐं सिक्योरिटी सहकार वधीक मुस्तहकम करण ऐं सीपेक खे अपग्रेड करे जदीद तरक़ियाती राहदारी बणाइण ते इत्तिफ़ाक़। ॿिन्ही मुल्कनि फ़लस्तीनियुनि जी ख़ुदमुख़्तियारी वारे हक़ जी हिमायत जो बि अज़म वर्जाए छॾियो। कश्मीर मसइलो गॾियल क़ौमुनि जे ठहरान मूजिबि हल करण जो मुतालबो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं चीन जे सदर शी जिनपिंग विच में गुज़िरियल ॾींहुं थियल मुलाक़ात जो गॾियल पधरनामो जारी। पधराई मूजिबि सदर आसिफ ज़रदारी चीन जे सदर खे पाकिस्तान जे दौरे जी दावत ॾिनी। चीन पाकिस्तान जे इस्तेहकाम, तरक्की ऐं ख़ुशहालीअ लाइ मुकमल हिमायत जो अज़म कयो। सदर आसिफ अली ज़रदारी बीजिंग में चीन जे वज़ीर आज़म ली चियान सां मुलाक़ात कई। पाक चीन लाॻापन खे हथी वठण, सीपेक मंसूबे जे ॿिए मरहले ऐं ॿियनि मामरनि ते ॻाल्हियूं। पाकिस्तान ऐं चीन विच में मुख़्तलिफ़ याददाश्तनामनि ते सहियूं। MOUs तहत चीनी कंपनी पाकिस्तान में सीमेंट जी पैदावार में 5000 टन रोज़ानो इज़ाफ़े लाइ प्रोडक्शन लाइन लॻाईंदी। ठट्टो सीमेंट कंपनी ऐं चीन जे गोंग कंस्ट्रक्शन ग्रुप विच में याददाश्तनामे ते बि सही कई वई। सिंध जे तवानाई वारे खाते ऐं चीन जे तवानाई कंपनी में बि मुआहिदो। सिंध हुकूमत ऐं चीनी कंपनी विच में कोयले जे गैस फिक्शन ऐं भाण पैदावार प्लांट जे मुफ़ाहिमती याददाश्तनामे ते बि सही। तक़रीब दौरान सदर आसिफ अली ज़रदारी, नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन, सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह ऐं ॿिया मौजूद हुआ। लाहौर जी एंटी करप्शन अदालत रमज़ान शुगर मिल्स रेफरेंस केस में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज खे बरी करे छॾियो। अदालत महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿुधाईंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज जी बरियत वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। ॿिन्ही अॻवाननि ते क़ौमी नाणे खे नुक़सान पहुचाइण जो इल्ज़ाम हो। नेब कानून में तरमीम बाद केस एंटी करप्शन अदालत मुंतक़िल थियो हो। जुडिशल कमीशन लाहौर हाई कोर्ट जी 9 एडिशनल जजिस जी मंज़ूरी ॾेई छॾी। चीफ जस्टिस याहिया आफ़रीदी जी सदारत हेठि जुडिशल कमीशन जे इजलास में एडिशनल जजिस लाइ ख़ालिद इसहाक़, चौधरी सुल्तान महमूद, जवाद ज़फ़र, अकबर डोगर ऐं अवेज़ ख़ालिद जे नालनि जी मंज़ूरी। ख़ालिद इक़बाल, हसन नवाज़, एहसन रज़ा ऐं वक़ार अवाण जे नालनि जी बि मंज़ूरी ॾिनी वई। सिंधु दरिया पाकिस्तान जे ज़रई निज़ाम जी लाइफ लाइन आहे, पर तेज़ीअ सां पिघरजंदड़ हिमालया ग्लेशियर सिंधु दरिया लाइ ख़तरो आहे, जंहिं सबबि मुल्क पाणी जे संगीन खोट खे मुंहुं ॾेई सघे थो। सुप्रीम कोर्ट जे सीनियर जस्टिस मंसूर अली शाह माहौलियाती तब्दीलीअ ते आलमी माहौलियाती अदालत क़ाइमु करण जी तजवीज़ ॾेई छॾी।
इस्लामाबाद में तकरीब के खिताब कंदे जस्टिस मंसूर अली शाह चयो त बरसातुनि ऐं बोर सबब मुल्क के $30 अरब जो नुक़सान थियो। माहौलियाती एहतसाब जो निज़ाम क़ाइम करण फौरी ज़रूरी आहे। हिन वधीक चयो त मुल्क में अदलिया जी आज़ादी तेज़ीअ सां ख़त्म थी रही आहे। सेनेट जे पाणी मामलनि वारी स्टैंडिंग कमेटी जो इजलास। वापडा जे ऑडिट में फ्रॉड जी निशानदही। कमेटी इंक्वायरी ऐं ऑडिट पेरा ते अमल जा समूरा तफ़सील तलब करे वरिता। कमेटी चेयरमैन शहादत दावान चयो त ऑडिट में वापडा सां लाॻापियल केतिरनि पैराग्राफनि में फ्रॉड जी निशानदही थी। हिकु ऑडिट पेरा में 29 अरब रुपयनि जे फ़र्क़ जो ज़िक्र आहे, जंहिंजी का बि जांच नाहे थी। पाबंदी बावजूद 23 करोड़ रुपयनि जूं गाॾियूं ख़रीद कयूं वयूं। वापडा अमलदारनि चयो त 29 अरब रुपयनि वारे मामले ते जांच कमेटी जोड़ी वई आहे। एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी सिंधु ते केनाल लॾण ख़िलाफ़ क़ौमी ऐं सिंध असेंबलियुनि मां ठहराउ मंज़ूर करण जो मुतालबो करे छॾियो। मीरपुर साकरो घारो ऐं ठटे में मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टर कादिर मक्सी चयो त सिंधु दरिया ते केनाल ठाहे सिंध जूं ज़मीनूं बंजर बणाइण जी साज़िश थी रही आहे। सिंध खे तबाह करण वारे हुक्मराननि जी साज़िश कंहिं बि सूरत में कामयाब थियण न ॾिबी। एसटीपी सरबराह पीका एक्ट खे मुल्क जी तारीख़ जो कारो कानून करार ॾेई छॾियो। हैदराबाद में वकीलनि जो एसएसपी खे हटाइण लाइ हिकु भेरो ॿीहर एहतजाज। हैदराबाद बाईपास ते केतिरनि ई कलाकनि खां वकीलनि जो धरणो जारी। एसएसपी खे हटाइण ताईं एहतजाज जारी रखण जो चिताव। वकील अॻवाननि चयो त एसएसपी खे न हटायो वियो त घरू वज़ीर खे हटाइण जो मुतालबो कयो वेंदो। सिंध जे तालीम खाते 14 फ़रवरी जुमे ॾींहुं शब बरात जे मौक़े ते मोकल जो ऐलान करे छॾियो। स्कूल एजुकेशन खाते पारां जारी कयल नोटिफिकेशन में ॼाणायो वियो आहे त 14 फ़रवरी ते जुमे ॾींहुं शब बरात जे मौक़े ते सिंध में समूरा सरकारी ऐं ख़ानगी स्कूल तोड़े कॉलेजिस बंदि रहंदा। नओं देरो वेझो मौर्या ऐं अगाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में खूनी तकरार जो झिरगो। मजमूई तौर 1 करोड़ 53 लख रुपया ॾंढ मुक़रर। अगाणी धुर मथां मौर्यनि जा 5 खून साबित थियण ते 1 करोड़ 26 लख ऐं मौर्या धुर मथां अगाणी धुर जो 1 खून साबित थियण ते 26 लख ॾंढ जी फतवा। घोष बख़्श महर जी सरपंची हेठि थियल जरगे में 5 ज़ख़्मियुनि जो मजमूई ॾंढ 28 लख रुपया मुक़रर। कराची आईसीसी चैंपियंस ट्रॉफी की मेज़बानी करण लाइ तैयार। नेशनल स्टेडियम जो अॾावती कम तक़रीबन मुकम्मल थी वियो। सदर आसिफ अली ज़रदारी 11 फ़रवरी ते स्टेडियम जो इफ़्तिताह कंदो। चैंपियंस ट्रॉफी जे पहिरीं मैच 19 फ़रवरी ते पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड विच में खेॾी वेंदी। बॉलीवुड डांसिंग गर्ल नोरा फतेही जी मौत जी कूड़ी ख़बर सोशल मीडिया ते थरथलो मचाए छॾियो। मराकश सां वास्तो रखंदड़ नोरा फतेही पंहिंजी सालगिरह खां हिकु ॾींहुं अॻु कूड़ी ख़बर जो शिकार थी वई। सोशल मीडिया ते वायरल थियल वीडियो में हिकु औरत खे जबल खां हेठि किरन ते ॾेखारियो वियो ऐं चयो वियो त अदाकारा नोरा फतेही हादसे में ज़िंदगीअ जी जंग हाराए वई। सोशल मीडिया ते कूड़ी ख़बर पकड़जण बाद भारतीय मीडिया तस्दीक कई त नोरा फतेही ज़िंदा सलामत आहे ऐं सोशल मीडिया जी ज़ीनत बणियल ख़बरूं कूड़ियूं आहिनि। ऐं बॉलीवुड जी लेजेंड गुलकारा लता मंगेशकर खे मदाहनि खां विछड़े 3 वरी वहामी विया। लता मंगेशकर लॻभॻि 14 ॿोलियुनि में 50,000 खां वधीक गीत ॻाया। खेसि लाइफ टाइम अचीवमेंट समेत केतिरनि ई एवार्ड सां नवाज़ियो वियो।